हिकिड़ो माहौलियाती माहिर हिकिड़ो अंदाज़ो लगाए थो त जंहिं ज़मीन में जेतिरा वधीक गेलड़ हूंदा उते उन्हनि जे विढ़ण जा ओतिरा ई वधीक चांसिस हूंदा। हेठि मिलियल टेबल में टे पार्कुनि जो एरिया ऐं उन्हनि में मौजूदु गेलड़नि जो तादादु ॾिनल आहे। सो हीअ आहे पंहिंजी टेबल। पाण खे हिकु अहिड़ी तरतीब ॾियणी आहे जंहिंमें घटि गेलड़नि वारे क्राउड खां वधीक गेलड़नि वारे क्राउड जी तरफ़ वञिजे। गेलड़नि जी रश जे बुनियादनि ते माहौलियाती माहिर कहिड़ी पार्क में सभ खां वधीक एग्रेशन खे ॾिसे थो या वेड़ खे ॾिसे थो। सो वीडियो खे पास कयो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण हल करण जी कोशिशि कयो। पाण खे पार्कुनि जी हिकु अहिड़ी तरतीब ठाहिणी आहे जंहिंमें लीस्ट क्राउडेड टू द मोस्ट क्राउडेड वञिजे, यानी सभ खां पहिरियां घटि गेलड़नि वारियूं पार्कूं ऐं पोइ वधीक गेलड़नि वारियूं पार्कूं। पाण इहो कुझु हिन तरीक़े सां हल करे सघूं था जीअं गेलड़ या स्क्वायरल पर या वंडिया हेक्टर, यानी केतिरा स्क्वायरल या गेलड़ आहिनि हेक्टर में। जेतिरा स्क्वायरल्स वधीक हूंदा ओतिरी रश वधीक हूंदी ऐं जेतिरा हेक्टर्स वधीक हूंदा ओतिरी रश घटि हूंदी। अहिड़े तरीक़े सां पाण हिनखे हीअं बि करे सघूं था जीअं हेक्टर्स पर स्क्वायरल। सो हेक्टर्स पर स्क्वायरल में जेकॾहिं असां ॾिसूं त जेतिरा हेक्टर्स असां वटि वधीक हूंदा ओतिरी असां वटि रश घटि हूंदी, गेलड़ घटि हूंदा, ऐं जेतिरा हेक्टर्स घटि हूंदा ओतिरी असां वटि रश वधीक हूंदी। सो जेकॾहिं असां पंहिंजी डेटा खे ॾिसूं त असां वटि स्क्वायरल्स वधीक आहिनि ऐं एरिया असां वटि घटि आहिनि। सो इन जे लाइ पाण वटि जेको पहिरियों मेथड आहे इहो वधीक सुइटेबल हूंदो या वधीक मौज़ू हूंदो। स्क्वायरल पर हेक्टेयर जे ज़रिए पाण खे इहा ख़बर पवंदी त केतिरा गेलड़ हिकिड़े एकड़ या हेक्टेयर जे अंदरि मौजूदु आहिनि। सो सभ खां पहिरियां पाण ए पार्क जा मालूम था कयूं। सो ए पार्क में अगरि असां ॾिसूं त 54 स्क्वायरल्स आहिनि। सो हिते स्क्वायरल्स जे लाइ SQU मां वठां थो। एरिया जेकॾहिं ॾिसूं त 8 हेक्टेयर आहे। इन खे पाण ईअं अॻिते हल कयूं त हीअं बि लिखी सघूं था 54 वंडिया 8 स्क्वायरल वंडिया हेक्टेयर। पाण टेबल खे ॾिसी करे इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त जेकॾहिं पाण सभिनी स्क्वायरल सां वंड कयूं हेक्टेयर्स खे त पाण खे जेको लॻभॻि वैल्यू मिलंदो उहो मिलंदो तक़रीबन 7। सो अचो त पाण हल कयूं था, ॾिसूं था छा इहो वाक़ई में एतिरो वैल्यू मिले थो या न। हीअ त पंहिंजो अंदाज़ो आहे। सो अचो त पाण हिनखे वंड कयूं। सो 54 वंडिया 8, हाणे 8 जो खोड़ो जेकॾहिं पाण 54 ते हणूं त घणा दफ़ा वेंदो, 8 × 48 थींदो, ऐं 48 जेकॾहिं 54 मां कट कयूं त 6 बचंदा। ऐं पाण 10 ई वठंदासीं, 10 ई वठी करे ॿुड़ी वठंदासीं, ॿुड़ी हेठि खणी ईंदासीं त 60 थी वेंदो। ऐं जेकॾहिं पाण 8 जो खोड़ो 60 ते हणूं त 7 दफ़ा वेंदो, 7 खां 56 थींदो, ऐं जेकॾहिं 56 मां 60 मां 56 कट कयूं त 4 बचंदा। सो पाण अॻिते हल करे सघूं था, पर ज़रूरत न आहे, पाण ख़बर पइजी वई आहे त 6.7 गेलड़ आहिनि। सो पार्क ए में 6.7 स्क्वायरल हिकिड़े हेक्टर में आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं बी जी ॻाल्हि कयूं त बी में पाण वटि स्क्वायरल 20 आहिनि, ऐं जेकॾहिं असां एरिया खे ॾिसूं त एरिया असां वटि आहे 2.7 हेक्टेयर। हिते पाण वटि वंडीदड़ जेको आहे उहो 10 में आहे, जंहिंजे करे वंड ॾुखी थी पवंदी। सो इनखे होल नंबर बढ़ाइण जे लाइ पाण अंश ऐं छेद खे यानी डेनोमिनेटर ऐं न्यूमरेटर खे 10 सां ज़रब कंदासीं। जीअं ई ज़रब कंदासीं त पाण वटि जेको न्यूमरेटर या अंश आहे उहो 200 थी वेंदो। सो 200 स्क्वायरल थी वेंदा असां वटि मथे, ऐं हेठि ॾिसंदासीं त असां वटि 27 हेक्टेयर थी वेंदा। 2.7 या 2.7 जे मुक़ाबले में 27 जेको वंडीदड़ आहे उहो आसान आहे। सो अचो त वंड जी तरफ़ हलूं। 200 खे असांखे 27 सां वंड करणो आहे। 27 जेको आहे पाण सोचूं था त 30 जे क़रीब आहे, ऐं जेकॾहिं 30 जो खोड़ो 200 ते असां ॾिसूं त तक़रीबन 6 दफ़ा वेंदो। सो 6 सां जेकॾहिं असां वंड कयूं 27 खे त 6 7 42, 4 मथे थी वेंदा, ऐं बिछक 12, 12 ऐं 4 16। सो इहो थी वियो 162। सो 200 मां अगरि असां 162 कट कयूं त असां वटि जेको हेठि वैल्यू मिलंदो उहो 27 खां वॾो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त असांखे हिकिड़ो नंबर वधाइणो पवंदो। सो 7 दफ़ा जेकॾहिं असां 27 खणूं त 7 7 49, 9 हिते 4 मथे, ऐं ॿिए 7 14, 14 ऐं 4 18 थी वेंदो। सो हीअ असां वटि थियो 199। ऐं जेकॾहिं असां 200 मां 199 खे कट कयूं त घणो असां वटि वैल्यू मिलंदो, 11 मिलंदो। ऐं हाणे पाण 10 वारी जेकी ॿुड़ी आहे उहा हेठि खणी ईंदासीं, मथे 10 बि वठंदासीं जवाब में। हाणे 27 जो खोड़ो जेकॾहिं असां 110 ते हणूं त घणा दफ़ा वेंदो। सो जेकॾहिं पाण 3 दफ़ा हणूं था सो ही बि पाण 4 दफ़ा था हणूं। सो 4 7 28, 8 हिते 2 मथे, ऐं ॿिचो अंक 8 8 ऐं 2 10 थी वेंदो।
यानी असां वटि ही वैल्यू आयो 108। असां वटि पाछी में छा बचो, 2 बचा। 7.4 असां वटि खोड़ आहे सम्झण जे लाइ। सो पाण वटि बी में जेके 7.4 स्क्वायरल आहिनि हिकिड़े हेक्टेयर में। हींअर पाण इते पहुची चुका आहियूं त बी में ॻेलहड़ वधीक मौजूदु आहिनि ए जे मुक़ाबले में। सो हाणे अचो त सी में मालूम था कयूं। सो सी में जेके असां वटि स्क्वायरल्स या ॻेलहड़ मौजूदु आहिनि उहे आहिनि 51। एराज़ी खे ॾिसिजे त उहा आहे 6 ॾहाई 8। इन जो मतिलबु इहो थियो त वंडी दड़िक त ॿीहर असां वटि ॾहाई में आहे, सो अंश ऐं छेद खे ॿिन्हिनि खे 10 सां ज़रब कंदासीं। सो असां वटि अंश थी वेंदो 510 स्क्वायरल ऐं छेद असां वटि थी वेंदो 68 हेक्टेयर। सो हाणे अचो त हिन खे वंड था कयूं। 510 वंडिया 68। 68 जो खोड़ो 510 ते तक़रीबन घणा दफ़ा वेंदो? फ़र्ज़ु कयूं था तक़रीबन 7 दफ़ा। सो 8 सतां 56, 6 ते 5 मथे, 6 सतां 42, 42 ऐं 5 47। ही वैल्यू आयो असां वटि 476। 510 मंझां जेकॾहिं 476 कट कजे त बाक़ी पाण खे घणो वैल्यू मिलंदो? सो पाण खे मिलंदा 34। ऐं अॻियां ॾहाई आहे, ॾहाई पाण ॾींदासीं जवाब में, ॿुड़ी लाहे ईंदासीं। हींअर 68 जो खोड़ो अगरि पाण 340 ते हणूं त घणा दफ़ा वेंदो? फ़र्ज़ु कयूं था 5। सो 8 पंजा 40, 4 मथे विया हलिया ऐं 5 छिक 30, 30 ऐं 4 34। सो 340 दफ़ा वियो हलियो, पाछी असां वटि ॿुड़ी बची त हिन जो जवाबु आहे 7 ॾहाई 5। सो जेकॾहिं पाण ॾिसूं टिननी पार्क्स खे त सी जेकी असांजी पार्क आहे उन में सभिनि खां वधीक ॻेलड़ मौजूदु आहिनि। उन खां बाद में बी में मौजूदु आहिनि ऐं उन खां बाद में ए में मौजूदु आहिनि। सो जेको असांजो माहौलियाती माहिर हुयो उहो इहो अंदाज़ो लॻाए हा त जेको एग्रेशन जो चांस वधीक आहे उहो सी में सभिनि खां वधीक आहे ऐं पोइ बी में आहे ऐं पोइ ए में आहे।